12 रबीउल अव्वल जश्न ईद मिलादुल नबी जो ॾिहाड़ो निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। इन ॾींहुं जे निस्बत सां शहदाद कोट जे मुख़्तलिफ़ मज़हबी ख़ासतौर मस्जिदुनि में चरागाह कयो पियो वञे। मस्जिदनि खे बरक़ी बल्बनि ऐं झंडनि सां सजायो वियो आहे, जिते अॼु ॾींहं खां राति देर ताईं ख़ासि इबादतनि लाइ इंतज़ाम कया विया आहिनि, जॾहिं त अमन अमान बरक़रार लाइ पुलिस ऐं रेंजर्स जे जवाननि खे अलर्ट कयो वियो आहे। कोटमोडू चौक, जिते मुख़्तलिफ़ मज़हबी जमायतुनि जा जुलूस अची रहिया आहिनि, उन खे बि सजायो वियो आहे, जिते मज़हबी जमायतुनि जा जुलूस पहुची आकाए नामदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां उलमाए कराम दुरूद ऐं सलाम बुलंद आवाज़ में पेश करे रहिया आहिनि। इन मौक़े ते अमन अमान क़ाइमु रखण लाइ सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि। जुलूस सां गॾु रेंजर्स ऐं पुलिस जूं गाॾियूं पिणु शामिल आहिनि। साले खोसो इबरत न्यूज़, शहदाद कोट।